नाज़िन मुलाकात यारलग ॻोठ मोहम्मद हाशिम सठियो वासी मिहार सठियो रोड हादसे में ॿिन्ही टंगुनि खां माज़ूर थियण खां पोइ मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। जंहिं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था वकार अहमद सठियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं मुलाक़ात भरिसां ॻोठ मोहम्मद हाशिम सठियो में, जिते ही बेयारो मददगार पियल शख़्स जेको कारखाने ते कमु कंदो, कारखाने ते कमु करे वापसि घर अची रहियो त अचानक रोड पे हादसो पेश आयो, जंहिं सबबु हिन जूं ॿई टंगूं टुटी वियूं। हिन जा सना बचा आहिनि। अॼु ॾींहं ताईं 12 महीना गुज़रण बावजूद बि कंहिं बि नुमाइंदनि ऐं कंहिं बि वसवारनि हिन जी मदद न कई आहे। वधीक न मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बीमार आहियां, तमामु खट दाख़िल थियो पिया, ॿई टंगूं मुंहिंजी टुटी आहिनि, एक्सीडेंट में किरियल आहियां। मुंहिंजो को हाल कोन्हे, को ग़रीब मिस्किन आहियां, मज़ूरी कंदड़ आहियां, कारखाने ते कमाईंदो आहियां, कारखाने जी मज़ूरी हाणे वयली मूंखां। नंढड़ा बच्चा आहिनि मुंहिंजा, सना बच्चा आहिनि मुंहिंजा, बचनि पढ़ण लाइ परेशान थियो वेठो आहियां, इलाही तमामु तंग वेठो आहियां, मजबूरियूं जाम। इलाज लाइ हाणे को पैसो कोन्हे, कंहिं अस्पताल वञूं था 2-2.5 लख ख़र्चो थो अचे, उहो पैसो मोटि न आहे, बचो कोन्हे। जेको पैसो हो सो 12 महीना थियनि धक लॻे में आउं किरी वियो आहियां। हाणे कमाइण जो को बि मुंहिंजो ॿियो कोन्हे को, सन्ना बचा आहिनि। मदद घुरां थो, मूंसां मदद कई वञे। सभिनि खे अपील आहे मुंहिंजी त मूंसां मदद कई वञे। यकीन माण्हू आहे, हीउ राति जो एक्सीडेंट में उतां कारखाने तां थी वरियो 8 बजे राति जो टाइम हो। हीउ गोनीअ जे हिन विच में एक्सीडेंट थी वियो, हिन टंगूं ॿई टुटी वियूं। तंहिंखे 12 महीना अची थिया आहिनि, बिस्तरे दाख़िल पियो आहे। मज़ूरी कंदो, मज़ूरी खाईंदो, हिन जी 400-500 रुपया कमाई ॿाटे बचा आहिनि हिन जा ॿार। को हिन जो हाणे वारस वसीलो कोन्हे, ॿनी न ॿारो, ही तमामु मिसकिन माण्हू आहे, बचनि पालण में मुश्किलात में आहे। हाणे हिन जे लाइ असां ॾाढी घोड़ा कई, अस्पताल में बि दौड़ियासीं, हिनखे खणी वियासीं, पर 2-3 लखनि खां सवाइ को डॉक्टर ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हाणे ही मज़ूरी करण वारो माण्हू 2 लख 3 लख रुपया अचनि किथां था, से कोन्हे। असां ॾाढी कोशिश बि कई आहे। हाणे असीं वसवारनि खे चऊं था, साईं नवीद आहे, सुमरो साहिबु आहे, DC आहे, मुख्तियाकार आहे, जेके बि असां डिस्ट्रिक्ट अंडर मोहम्मद खान जा जेके बि आला ऑफिसर आहिनि, उन्हनि खे असां अपील था करियूं त असांजी ख़ुदा लॻ मदद कई वञे। ऐं बि एक्सीडेंट थियल आहे, पर रहियो सुवाल त ही ग़रीब माण्हू आहे, 5-4 लख रुपया ख़र्च थो अचे अस्पताल में। असां वज़ीर आला, वज़ीर आज़म, चीफ जस्टिस पाकिस्तान, महिरबानी करे हिननि जो मदद कई वञे। मुंहिंजो पे एक्सीडेंट थियो आहे, 12 महीना पियो आहे, हुनजो इलाज। कैमरामैन वसीम सठियो सां गॾु वकार अहमद सठियो, मेहरान टीवी न्यूज़ मुलाक़ात।